हींअर हिकिड़ी प्रोब घंटा उथी आहे जेकॾहिं न ही प्रोब घंटा हीअं थींदी मूं मोबाइल कढी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अदा अॼु पन्ने अकल में वेचारो मौलवी ईसा वफ़ात करे मूं फेसबुक ते मूंखे लगी ये पोस्ट रवानी कई तो वटि पहुती तो शेयर कई तुंहिंजा 400 दोस्त उन्हनि वटि पहुती वञो हुन शेयर कयो कंहिंजा 5 दोस्त कंहिंजा 100 दोस्त कंहिंजा 500 दोस्त 5 मिंटनि में इहा पोस्ट सॼे पाकिस्तान पर पूरी दुनिया तां परी वई दादा ईसो वीचारो मरी वियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन वीचारो भलो माण्हू बोली जा जीरो वेठो आहे वाइदो थो करे हली वही तो पूरी दुनिया में गाल हली वही तो मरी हो के पुछा भी कौन कही था बाप पुछा तो करो तो भाई गाल कूड़ी है सच्ची है ये के दुश्मनी तो कौन कही है पुछा जा कर कौन शेयर शेयर प्रत्येक शेयर दस जो कराऊं तो मुल्क ना गाल भरी वही हली एड़े तरीके से अमेरिका कुत्ते लंटिया मुसलमानन के तबाह करण जे लाइ हिकिड़ी प्रोब घंटा ऐं शो छॾियो उहो कहिड़ो कोरोना वायरस जेको आहे कोरोना वायरस अची वियो कोरोना वायरस आयो कोरोना वायरस आहे छा ये नासे ही शीशी है मुझे हथ हाणे नास गाड़ी मुंह जो नक में नहीं तो मुखे जी सिंग निकती नक में गाड़ी हे जो नजर पे डॉक्टर जो पुलिस वारन जो यो पे वजह मोलाऊं कोरोना वायरस कोरोना जगह ने बोलेंगे अरे मुंह नास दुनिया नक में चढ़ा एड़ा नास वारा मुला झले घणी अस्पतालन में बंद कवा है कोरोना वायरस अरे बेड़ी तरना उन्होंने नास सूंघिया नास कोरोना वायरस अची वियो असल मकसद छा है मौलाना जा लॉन्ग मार्च मौलाना जलसा पियो करे लाहौर में हाणे इस्लामाबाद में अचे हाणे जे मौलाना आयो तो वरी उथंदो कोन वरी आसे पिया हाणे हुकूमत थी डरे ये मदरसा कीअं बंदि करियूं मस्जिदूं कीअं बंदि करियूं हाणे का अटकल करियूं जो मदरसा भी बंद थी मस्जिदूं भी बंद थी मुल्हनि मां जान छुटे वो अची चुका तो सऊदी अरब ते दबाव विधो अमेरिका वारनि ऐं सऊदी अरब जो हींअर बादशाह जेको आहे सो सॼो उन डंप जी छोरी विहारे वेठो तो सॼो ॾींहुं हीअं थो करे आदेश गुरु वठी जो सऊदी वारनि ते दबाव विधो तो सऊदी वारनि हज बंद करे छॾिया उमरा बंद करे छॾिया बैतुल्ला खाली थी वियो मस्जिद नबी खाली थी वई तवाफ बंद थी वियो रसूल जे रोज़े जो सलाम बंद थी वियो छा आहे जे कोरोना वायरस पहुचे कोरोना हाणे पहिरीं बंद करियूं सऊदी अरब के तो पाकिस्तान वारा एतबार न कनि असल में टारगेट पाकिस्तान जा मदरसा आहिनि पाकिस्तान वारनि जूं मस्जिदूं आहिनि पाकिस्तान जा मौलवी आहिनि पाकिस्तान जा जलसा आहिनि पाकिस्तान जा जुलूस आहिनि पाकिस्तान जा लॉन्ग मार्च आहिनि पाकिस्तान जा आज़ादी मार्च आहिनि इन्हनि सभिनी खे बंदि करण जे लाइ तेसि ताईं मौलवी असां ते कोन एतबार कंदा जेसि ताईं करियूं थका जो करे उन्हनि ते दबाव विधऊं त हज उमरा बंदि बैतुल्ला खाली थी वियो अफा ॾिसो कोरोना वायरस अची वियो आहे सऊदी वारनि ॾिसो हज बंदि करे छॾिया उमरा बंदि करे छॾिया ऐं मौलवी जी कयो से जलसा बंदि करियो हे जलसा बंदि करे छॾियो न त कोरोना वायरस ईंदो हिकिड़ो साह खणंदो ॿिए जे नक में घिड़ी वेंदो ॿिए जे नक मां निकिरी वरी टे जे नक में घिड़ी वेंदो टे जे नक मां घिड़ी वरी चौथे जे नक में घिड़ंदो सम्झो इहो नांग आहे रुगो डर पियो ॻोल्हे रुगो बदमाशन जो टोलो अची गॾु छा बेईमाननि जो भरिसां सभु भरिसां हरामी हिक ॿिए खां वधीक
कोरोना वायरस अची वियो हाणे छा करियूं कि जलसा बंदि करियो कोरोना वायरस ख़तमु पहिरीं हिननि खे बंदि करणा हुआ मदरसा पहिरीं स्कूल बंदि कयूं स्कूल त अॻे ई मास्तर जेके से दुआऊं पिया घुरनि त अला साईं अहिड़ो को नमूनो करजो 12 महीना असीं घर हुजूं स्कूल बंद करियो तो मदरसा बंद करने सवाल थी कोन थोके स्कूल बंद कयो अबा मैं त स्कूल बंद थिया अबा ॾिठो असां पंहिंजा स्कूल बंद करे छॾिया अबा ॾिठो असां पंहिंजा शादी हाल बंद करे छॾिया हाणे आई मुला बि जलसा बंद करियो हाणे आई मुला मस्जिदुनि खे ताला ॾियो हाणे आई मौलवी जेके सो मदरसा बंद करियो छोरनि खे दौड़ाए कढो उस्तादनि खे दौड़ाए कढो मस्जिदुनि खे ताला ॾियो मस्जिद में केर बि न अचे न त जजा माण्हू गॾु थींदा कोरोना वायरस घड़ी ईंदो पोइ वरी हिक ॿिए जे नक मां घिड़ंदो पोइ सभु जमाती छिको ॾींदा पोइ सभु ऊंदाती मरंदा पोइ गवर्नमेंट मोह कोन ॾींदी पोइ गवर्नमेंट एतिरा पैसा कोन्हे पोइ गवर्नमेंट एतिरा डॉक्टर कोन्हे पोइ इलाज की थींदो पोइ हिन थींदो पोइ मुल्क तबाह थी वेंदो पोइ शहर त लखना न लत हुजे अव्हां जे न ईमान खे इहो अलाह जे ज़ात ते ईमान अथव मस्जिदुनि खे ताला केर बि जुमे ते न वञे ॿुधी छॾियो हाँ जुमे जी भी मस्जिद में वजह से पाबंदी तो जजा मानू गल सीधा करो ना घड़ी दो अच्छा बस एसी कोच बंद करो ना एसी कोच बंद करो ना 60 मानू अठाइन 60 मानू गाड़ियो जाम करो ने सर्विस के जो बाबा आज खां पो ट्रांसपोर्ट बंद आ कोरोना वायरस घड़ी आया पाकिस्तान में रेल गाड़ियों बंद करो इनमें 4-4 हजार मानू अठाइन कोरोना वायरस घड़ी आयो शहर बंद करो होटलों बंद करो दुकान बंद करो बाजार में केर बना दे कोरोना वायरस घड़ी आयो बेहिम्मत कमजोर अल्लाह ते भरोसे न करण वाला यहूदी एजेंट चढ़ी कुर्सियुनि ते वेही रहिया हाणे बहाना करे वो पाकिस्तान जे मदरसनि खे बंदि कंदा असांखे इन गवर्नमेंट सां इन मामले ते कंहिं बि क़िस्म जे सहकार जी ज़रूरत ई कोन हुई न को असांखे लाचार हो ज़ोर ॾेई बीह रहनि हा असीं न मदरसा बंदि करियूं हा न असीं मस्जिदुनि खे ताला ॾियूं हा न असीं जलसा बंदि करियूं पर ॿुधण में आयो आहे अञा राशिद साहब कोन आयो आहे वधीक वज़ाहत उहो अची कंदो पर जेसि ताईं जेके व्हाट्सएप ऐं फेसबुक ते हेसि ताईं मैसेज हलिया आहिनि उन में इहा ई ॻाल्हि आहे त क़ाइदे मिलत इस्लामिया हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब मददुल अली 15 ॾींहंनि जे लाइ जलसनि जुलूसनि ऐं गॾिजाणियुनि ते पाबंदी लॻाई आहे त हिन खां परहेज़ करियो जेकॾहिं क़ाइद जो हुकुम आहे तो पोइ असीं तस्लीम कंदासीं उन जे चवण सां असीं अची सघूं था बाद पर जेकॾहिं गवर्नमेंट जो मसइलो आहे त नोह चर्च जा ज़ोर ॾेई बीह रहे असीं इन कोरोना वायरस जा बि पे मौलवी साहब वेठो आहे मदरसे में छोरनि खे ॾिनई वॾो वठो हेॾो अबा ॻोठ में लोला वठी अचो फकर छोर ते हेॾो वठो खणी निकितो आहे ॻोठ में घणी निकितो आहे अबा हितां दाल मिली विझो उन वटे में वरी ॿिए घर में वियो हुतां वाङण मिलिया हाणे उन वटे में हुतां वरी मुर्गी मिली या फार्मी जेका खदड़ी साहब हाणे हुन में हुतां मच्छी मिली साहब हाणे हुन वटे में हुतां गोश्त मिलियो गऊं जो हाणो बाकरो मिलियो हाणे हुन में बाकरो पाए हुन में गांव पाए हुन में पाॾो पाए हुन में मुर्गी फ्रियाणी आहे सिंधी मुर्गी पाए हुन में मच्छी पाए हुन में दाल पाए पालक पाए मूरी पाए वाङण पन सभु कुझु आहे शिकारपुर वारो आचार बि हुन वटे में आहे हाणे इहो वटो खणी लेबार्टी में वञो चओ उहा टेस्ट करे ॾियो त हीउ इंसान खाई सघे थो लेबार्टी में जॾहिं इहो वटो टेस्ट कराईंदा त लेबार्टी वारा चवंदा जेको खाईंदो तो मरंदो और मौलवी साहब जी जो वटो पतो आई रहणी मिलाए माल मिक्स कई बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समाइ असांखे कोरोना वायरस कुझु कोन कंदो असीं हिन अॻे ई ज़हर खायो वेठायूंसीं कोरोना वायरस जा पे आहियूं वञो तव्हां इन बहाने सां असांजा जलसा असांजा मदरसा असांजूं मस्जिदूं बंदि कोन करे सघंदा पर क़ाइदे मिलत इस्लामी जे हर हुकुम ते लबैक चवण लाइ तयारु आहियूं मूंखे उमेद आहे त तव्हां ऐं असांजो जेको यकीन रब जे ज़ात ते आहे त बीमार करण वारो उहो आहे त शफ़ा ॾियण वारो उहो ई आहे ॼाणण वारो उहो ई आहे
तो मारण वारो पो है पंहिंजे इन यकीन में कंहिं क़िस्म जे फ़र्क़ आणण जी कोशिश न कजा। अल्लाह ताला तव्हां ऐं सभिनी जो हामी ऐं नासिर रहंदो। व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ये